अवामी तहरीक सब खां पहिरीं STV जेको आहे शाहबंदर खे भलीकार चए थी ऐं उन सां गॾोगॾु अवामी तहरीक सिंध जे मसइलनि लाइ पुरअमन जमहूरी तहरीक ज़रिए हमेशह जदोजहद कई आहे। हाणे अवामी तहरीक सिंध जे मौजूदा जेका सूरत हाल आहे, जेका सिंध खे हिकिड़े विरहायो पियो वञे, कराची खे सिंध खां अलॻि कयो पियो वञे, बैरिया टाउन, ज़ुल्फ़कार आबाद, इहे समूरा मसइला जेके आहिनि इन्हनि जे लाइ अवामी तहरीक 11 अक्टूबर खां सिंध में बचायो सुजागी मार्च जी रैली कढी रही आहे, जंहिंजी शुरूआति क़ाइद इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पलीजे जे मज़ार खां थींदी ऐं 12 तारीख़ सिजावल में उहा सुजागी मार्च दमदमे खां शुरू थींदी, जेका सिजावल ऐं खां थींदे चूअड़ में 12 बजे पहुचंदी। ऐं असीं चाहियूं था त असीं जीअं अॻे सिंध जी मालिकी कई अवामी तहरीक, त वरी बि सिंध जे शहरनि ॻोठनि में पुरअमन जमहूरी तरीक़े सां वञूं ऐं सिंधी माण्हुनि खे सॾु ॾियूं त अचो गॾु थियो। हीउ तमामु ॾुखियो दौरु आहे, जेकॾहिं ख़ामोश रहियासीं त सिंध जेका आहे सा पाण खां मोकिलाए वेंदी। सिंध जूं नौकरियूं, सिंध जा वसीला, शहर, बंदर, इहे समूरा मामला जेके आहिनि से सिंध जा जेके आहिनि से सिंधी माण्हुनि जो हक़ु आहे। इहे चाहिनि था, हुक्मरान ऐं पीपल्स पार्टी गॾिजी इहे चाहिनि था त सिंध खे तक़सीम कयो वञे ऐं सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि खे जेको आहे सिंध जे असल मालिक खां अलॻि कयो वञे। पर जेसिताईं सिंधी आहिनि, अवामी तहरीक आहे, रसूल बख्श पली जो फ़िक्र आहे, तेसिताईं असीं कंहिंखे बि इहा ज़रूरत न थींदी जो सिंध खे तक़सीम करे सघे ऐं सिंध जा हक़ तीनवार करे सघे। STV चैनल जे दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां त हिननि चैनलनि जी असांजे शहरनि में ऐं सिंध खे तमामु वॾी ज़रूरत आहे ऐं हिन जे ज़रिए ई असीं पंहिंजा मसइला सॼी सिंध ताईं ऐं आवाम ताईं पहुचाए सघूं था। अवामी तहरीक 11 अक्टूबर खां जेको विसल टूर शुरू कयो आहे, उहो 12 अक्टूबर ते सुजावल ज़िले में पहुचंदो। सुजावल ज़िले समेत समूरी सिंध में जेके मसइला खड़ा कया विया आहिनि, सिंध बैराज जे नाले सां हिकिड़ो बैराज ठाहे उन सिंधूअ जो पाणी कराची में जेको बैरिया टाउन आहे, ज़ुल्फ़कार आबाद आहे, उहो ठाहे उते धारियां आबाद कया वेंदा, यानी धारी आबादगारी उते वधाई वेंदी ऐं सिंधी माण्हुनि जो हक़ हाकमियत खसे उते धारिया उन्हनि ते मुसलत कया वेंदा। असीं उन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इहे जेके बि अहिड़ा ख़तरनाक मनसूबा आहिनि उहे सिंध जे ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ा साज़िश आहिनि ऐं उन्हनि खे हिकिड़ो असीं तमामु सिंध दुश्मन मनसूबो था सम्झूं। उनखां अलावा सिंध में जेका मज़हबी इंता पसंदी बि फैलाई वई आहे, निम्रता सां गॾोगॾु कई सिंध जूं नियाणियूं क़तल करे उन्हनि खे ख़ुदकशी जो हादिसो करार ॾेई, इहो बि हिकिड़ो सिंधी नियाणियुनि जी जेका तज़लील आहे ऐं सिंधी नियाणियुनि जी जेका तइलीम जी तबाही जो हिकिड़ो बुनियादु आहे। असीं उन जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी सॼी सिंध में इहो बाक़ाइदे पैगाना था करियूं त जीअं सिंधी माण्हू सुजाॻ थियनि। असां सिंधी माण्हुनि जे लाइ जेके साज़िशूं पियूं थियनि उन्हनि जे खे हिकिड़ो सुजाॻ करियूं। उन सां गॾोगॾु जेका ॿिया बि मनसूबा आहिनि, जेको कराची कमेटी जे नाले सां बि आहे, सिंध खे हिकिड़ो अलॻि करण जी जेका साज़िश आहे। जॾहिं हिकिड़ो आइन मौजूदु आहे, जॾहिं हिकिड़ी चूंडियल गवर्नमेंट मौजूदु आहे, त इहा हिकिड़ी वफ़ाक़ी गवर्नमेंट जी साज़िश आहे। नियाज़ी गवर्नमेंट जॾहिं खां आई आहे, उन सिंध जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ तमामु बदतरीन हालतूं पैदा कयूं आहिनि। असीं उनखे कॾहिं बि इनखे हालत में न ॾिसणु घुरंदासीं ऐं न इहो चाहींदासीं त इहे जेके बि हुननि जा मनसूबा आहिनि उहे पाया तकमील ताईं पहुचनि। कल्ह ताईं हिकिड़ी असां ताईं इहा बि ख़बर पइती आहे त सिंध जा जेके ॿेट आहिनि उहे ॿेट बि धारियुनि जे हवाले पिया कया वञनि। तंहिंजे करे इहे जेके बि मसइला आहिनि उन्हनि जे लाइ हीअ अवामी तहरीक पंहिंजो विसल टूर शुरू कयो आहे। सिंध सुजागी मार्च, सिंध जा वसीला बचायो मार्च शुरू कयो आहे। इहो सिंध जे वसीलनि बचाइण ताईं ऐं सिंध ते पंहिंजे हक़ हाकमियत बरक़रार रखण ताईं इहे शयूं जारी रहंदियूं। हर सिंधी माण्हू खे असीं इहो दावत था ॾियूं त इन में शरीक थियनि ऐं पंहिंजी सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सिंध जे हक़ हाकमियत खे बचाइण जे लाइ असांजो साथ ॾियनि।